अल्लाह हक अल्लाह आहे भी अल्लाह। बाबा साईं, छा तव्हांखे ख़बर आहे त भर वारे ॻोठ वारनि हणी पंहिंजा झुगा झण करे छॾिया, पंहिंजो पाण खे तबाह करे छॾियो। बाबा साईं, फ़कीर मंठार वारनि जी ॻाल्हि पियो करे। बाबा साईं, बाबा मां ॼाणियां थो त फ़कीर कंहिंजी ॻाल्हि करे थो। मुर्शिद साईं, ॾिसो था न त कहिड़ो दौर अची वियो आहे जो रत रत जो वेरी थी वियो आहे। दादा फ़कीर, अॼु हिन दौर में रिश्ता रत पियाग थी विया आहिनि, भाव भाव जो दुश्मन थी वियो आहे, माण्हुनि मां इंसानियत ख़तम थी वई आहे, मोहबत बजाए नफ़रतूं वधंदियूं वञनि थियूं। ख़ैर, हू कारसाज़ आहे, पंहिंजे कमनि मां पाण ॼाणे थो। दादा फ़कीर जी मुर्शिद साईं। मुंहिंजो मुर्शिद घोड़ लतीफ़ फरमाए थो त वलर कयो वतन प्रीत न छिननि पाण में, पसो पखी अड़नि छिनण मोर न सिखिया। जी लतीफ़ अल्लाह आहे भी अल्लाह।